सकरन प्रेस क्लब में मुख़्तलिफ़ ख़ातन जे चईन सरकारी आफ़ीसरनि मोहम्मद हनीफ़ नूनारी, मोहम्मद सुलेमान ॾाहिरी, यार मोहम्मद मल्हा ऐं ग़ुलाम हुसैन मक्सी जिन जे रिटायरमेंट ते ख़ैर इंजीनियर मोहम्मद इलियास कीरियो, नूर मोहम्मद कीरियो, आफ़ाक़ मसूमरो ऐं गुल मोहम्मद कीरियो पारां आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें खेनि सरकारी ज़िम्मेवारी बहितर नमूने निभाइण ते खेनि मञता ॾिनी वई, जेका संदन 79 बेंच जे क्लास फेलोज़ पारां ॾिनी वई, जिन में निसार अहमद ख़ासकेली, मोहम्मद मुराद उंडड़, नथुरमल, डॉक्टर हिदायतुल्ला कीरियो ऐं इलाही बख़्श मक्सी शामिल हुआ। इन मौक़े ते सकन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई ॻाल्हाईंदे चयो त नफ़्सियाती तौरु रिटायर लफ़्ज़ इंसान खे मायूस करे थो, पर सोचण जी ॻाल्हि आहे त सरकारी मुलाज़िम सिर्फ़ु हिकु ज़िम्मेवारी ते रिटायर थिए थो, जॾहिं त समाज में संदसि खोड़ सारा पासा ॿिया बि आहिनि। हिन चयो त रिटायर मुलाज़िम वधीक काराइतो थी सघे थो, छाकाणि जो हिकु पासे संदसि फ़राग़त त ॿिए पासे संदसि तजुर्बो, ॿई जेकॾहिं दुरुस्त इस्तेमालु कजनि त मुआशिरे खे नफ़ो ॾेई सघिजे थो। इन मौक़े ते रिटायर्ड आफ़ीसर मोहम्मद हनीफ़ नूनारी, मोहम्मद सुलेमान ॾाहिरी ऐं यार मोहम्मद मल्हा अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे पंहिंजे 79 बेंच जे दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त इनशाला कोशिशि हूंदी त अहिड़ा मोहबतुनि जा मेला क़ाइमु रहनि। असीं हाणे अॻे खां वधीक संगत सां निभाउ कंदासीं। इन खां अॻु सकन प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर रज़ा मोहम्मद सियाल आयल महिमाननि खे आजाणो पेश कयो, जॾहिं त रिटायर आफ़ीसरनि खे अजरकून ऐं हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। आजाणे में मसूद अहमद उमरानी, राजकुमार ओड, ग़ुलाम हैदर सोलंकी, सज्जाद अली मक्सी, मोहम्मद रमज़ान मक्सी, ग़ुलाम नबी मल्हा ऐं वक़ार नूर कीरियो पिणु शरीक हुआ।